नामुमकिन है बिल्कुल थी न तो सके पर वो अचानक का तव्हांजो ड्रीम आहे वो सच थी वियो क्या शायद हज़ारों ख्वाहिशें ऐसी हैं कि हर ख्वाहिश पे दम लिखे ख्वाहिशों के इंसान जो हज़ार हैं पर अल्हम्दुलिल्लाह दुनिया में जितनी ख्वाहिशें कहीं हैं अल्लाह पूरी करे बाकी अञा ज़िंदगी तो वॾी पई आहे ऐं भरोसो बि न आहे ज़िंदगी भाई जो ॿीहर इहो ई सवाल जेको मां तव्हां खां पुछो त तव्हांजो इत्तेफ़ाक़ अदाकार थियण जो कीअं थियो त इहो हिकु दफ़ो ॿीहर तव्हां असांखे ॿुधाईंदव त इत्तेफ़ाक़ इहो आख़िर कीअं थियो तो किसे के कंटिन्यू कयूं था न इत्तेफ़ाक़ ते ईअं जेको आहे सो स्कूल खां वठी स्टार्ट थियासीं पोइ ईअं टेलीविज़न ते आयसि त मूं पंहिंजे पाण खे ॾिठो जॾहिं टेलीविज़न ते यार मां टेलीविज़न ते हुजां बहरहाल पोइ ई नौकिरी ऐं एक्टिंग ॿई गॾो गॾु आउं कोन थे हलाए सघे जेको मूंखे टाइम मिलियो थे पंहिंजो नौकिरी खां पोइ त पोइ आउं अची टेलीविज़न ते एक्टिंग बि कंदो हुउसि ऐं कुझु लिखंदो बि हुउसि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी कमु कयो आहे तव्हांजे अॻियां आहे सॼो ऐं इंशाअल्लाह हाणे बि उमेदु आहे ज़फ़र भाई सिंध टीवी खां असांखे कमु ॾियनि सुठी ॻाल्हि आहे छो नथा ॾियनि बिल्कुलु ज़रूरु अच्छा मूंखे इहो ॿुधायो कोई न कोई असांजे लाइ आइडियल शख़्स ज़रूरु मौजूदु हूंदी आहे ठीकु आहे न तव्हां कंहिंखां इंस्पायर थियो त मां इनखे ॾिसी करे मतिलबु मुंहिंजी हाणे हीअ ख़्वाहिश आहे त मां इन ई ॿिए खे इन ई मतिलबु रस्ते ते मां हलिणो आहे हीअं ई करिणो आहे एक्टिंग जे हवाले सां हा एक्टिंग जे हवाले सां हाणे काफ़ी शयूं ॾिठियूं काफ़ी वॾा अदाकार ॾिठा दिलीप कुमार ॾिठो राजकुमार ॾिठो ऐं कोशिशि बि कंदो आहियां राजकुमार थियण जी बि कोशिशि कंदो आहियां टिकटॉक जे हवाले सां हा अच्छा उन्हनि जो कोई अहिड़ो डायलॉग जेको तव्हां उन्हनि वांगुरु परफॉर्म करे ॿुधायो न हुन वांगुरु डायलॉग त मूंखे उहो मेमिक्री त नथी अचे मुंहिंजी मां कोशिशि कंदो आहियां टिकटॉक ते जीअं हुनजा साउंड आहिनि त हुन ते मूंखे राजकुमार ॾाढो वणंदो आहे ऐं दिलीप कुमार जा डायलॉग हम तुम्हें मारेंगे और जरूर लेकिन वो वक्त भी हमारा होगा जगह भी हमारी होगी और बंदूक भी हमारी होगी अभी हम याद करे हुए हो दोस्त हां जबरदस्त माशाल्लाह आई हो गया जानी हमने खा दी है मानी